अॼु असां परेस मला असां बीठा आहियूं अब्दुल्ला ॻोठ जो आहे ही, पर हिन वक़्तु गाॾी जेको आहे ठटे जी गाॾीअ ते ऐं जेको आहे सजावल जी गाॾी जेका वञे थी पई कराची खां, उन में जेको आहे कंडक्टरी कंदो आहे। ऐं केतिरनि ई आवाज़नि जो हीउ जेको आहे ॾाढो माहिर आहे नौजवान। अॼु संदसि आवाज़ु ॿुधंदासीं। छा हाल आहे? ख़ैरियत त पे ठीकु आहे? कुझु आवाज़ु ॿुधाए भला। शींहं जी ख़तम थी वियो आहे। जब कुत्ते को कान में पकड़ोगे ऊपर खींचोगे इससे आवाज़ निकालेगा। कोयल जी कूक है। गॾे पुलिस हारन। लाजवाब। तव्हां ॾिठो त नौजवान जेको आहे सो गाॾी में कंडक्टरी पियो करे ऐं ठटे खां सजावल कराची सजावल बदीन ताईं वञे थी गाॾी हिन जी। ऐं हीअ नंबर आहे गाॾी जो।